बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु असां वटि हिकिड़ो हिसाबु आहे जंहिंजे अंदरि असां एक्स जी वैल्यू मालूम कंदासीं। सो फाइंड द वैल्यू ऑफ एक्स में असांजो दर्जो आहे। सो सभ खां पहिरियों अचो त असां हिनखे सोल्व कयूं था। सो प्लस जा असां वटि 22 रुपया आहिनि। जेकॾहिं बराबरि वारी राइट साइड ॾांहुं असां हिननि खे शिफ्ट कंदासीं त हीअ माइनस में चेंज थींदो। सो असां हिते वरी बराबरि जी निशानी रखंदासीं। सो 3 मां 22 माइनस कंदासीं, बाक़ी बचंदा 8। सो हेॾां बचो 2x। वरी असां बराबरि जी निशानी रखंदासीं। उन खां बाद में असां वटि जेको हिन पासे ॾांहुं 2x आहे, इहे हर हमेशह 2x जेके बि अदद हूंदा आहिनि उहे पाण में ज़रब में हूंदा आहिनि। सो बराबरि वारी असां राइट साइड ॾांहुं हिननि खे जेको आहे त मुंतकिल कंदासीं त हीअ छा में चेंज थींदो, वंड में चेंज थींदो। असां हिननि खे ईअं बि वंड करे सघूं था ऐं 8/2 जी सूरत में रखी करे बि वंड करे था सघूं। सो हिते असां सिंप्लीफाई कंदासीं। 1 2 2 4 2 8। सो कटे सटे एक्स जी वैल्यू 4 रहंदी। सो एक्स जी वैल्यू 4।